नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में खबर ॾींदा हलूं त फतेहपुर मोहल्ले जे रवासियुनि जो बिजली जे अणएलानियल लोड शेडिंग ऐं घटि वोल्टेज जे आज़ार खां तंग अची भरिया रोड पक्का चांग रोड ते वावडा भरिया रोड खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हणी वावडा भरिया रोड जे अमले खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते मोहल्ले फतेहपुर जे रवासी हनीफ चन्ना, आशिक सूमरो, मेहर सोलंगी, इम्तियाज शहर, सैफुल्ला सूमरो ऐं ॿियनि ॿुधायो त वावडा भरिया रोड तरफ़ां कंडियारो फीडर ते 16 खां 18 कलाक अणएलानियल लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त बिजली जा तमामु घटि वोल्टेज ट्रिप सबबि पाणी जूं मोटरूं, टीवी, फ्रिज, इलेक्ट्रॉनिक जो ॿियो सामान सड़ी वियो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त वावडा भरिया रोड जे एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे कंडियारो फीडर ते अणएलानियल लोड शेडिंग जो खात्मो आंदो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।